मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां ॻोठ मोहम्मद रमज़ान मशहूरीअ जे रहवासी उस्ताद एजाज़ अहमद मशहूरी ज़रिए ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं मौतमार धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिते हिन चयो त मुंहिंजे वालिद ऐं चाचे जे हिसे में 9 एकड़ 25 वेसा ज़रिए ज़मीन जो हिसो आयो, जंहिंमां मुंहिंजे चाचे मुंहिंजे हिसे जी ज़मीन ग़ुलामुल्लाह भट्टीअ खे विकिरो करे ॾिनी, जॾहिं त 9 एकड़ 25 वेसा मुंहिंजे हिसे में आई आहे, जंहिंमां मुंहिंजी 25 वेसा ज़मीन माप मां खुटी, जंहिं ते मूं खेनि पूरी ज़मीन जो मुतालबो कयो। हिननि मूंखे ज़मीन न ॾिनी, जंहिं बाद मूं पंहिंजे रिकॉर्ड तहत असिस्टेंट कमिश्नर मोरो खे दरख़्वास्त ॾिनी, जंहिं मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। बाद में डिप्टी कमिश्नर नौशरो फ़िरोज़ ऐं पोइ अदालत सॻोरीअ खे मुंहिंजे ज़रिए ज़मीन ॾियारी, जंहिं में मुंहिंजो जंतर जो फ़सलु पोखियल आहे, जंहिंजो कुझु ॾींहं अॻु बनो ढाहियो वियो ऐं मुंहिंजे पुट मथां हमिलो करे असांखे ज़ख़्मी कयो वियो ऐं केस बि असां मथां दाख़िल कयो वियो आहे। असां वटि समूरा दस्तावेज़ मौजूदु आहिनि। असां ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहियूं। असां सां नाजाइज़ी कई पई वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।